इजलास जे हवाले सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ जारी वफ़ाक़ी काबीना जो इजलास ख़त्म थी वियो आहे। अवां खे अपडेट कयूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ इजलास थियो। तोशाखाना जी रिपोर्ट भी पेश कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं त वफ़ाक़ी काबीना पारां तोशाखाना जो रिकॉर्ड पब्लिक करण ऐं पॉलिसी में तरमीम करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवाम खे ॿुधायो वञे त ईमानदारी जी ॻाल्हि कंदड़नि जी हक़ीक़त छा आहे, वफ़ाक़ी वज़ीर पारां आगाही ॾिनी वई आहे। वफ़ाक़ी काबीना तोशाखाना जो रिकॉर्ड पेश करण जो बि चयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो आहे, जेको हिन वक़्तु ख़त्म थियो आहे। वफ़ाक़ी काबीना तोशाखाना जो रिकॉर्ड करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास हिन वक़्तु ख़त्म थियो आहे, जॾहिं त तोशाखाना जी रिपोर्ट पेश कई वई। अवां खे ॿुधाई पिया वफ़ाक़ी काबीना पारां तोशाखाना जो रिकॉर्ड पब्लिक करण ऐं पॉलिसीअ में तरमीम करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। बिल्कुल नाज़रीन, अवां खे अपडेट कयूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो। तोशाखाना जी रिपोर्ट भी पेश कई वई। वफ़ाक़ी काबीना पारां तोशाखाना जो रिकॉर्ड पब्लिक करण ऐं पॉलिसी में तरमीम करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास हिन वक़्तु ख़त्म थी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ इजलास थियो। इजलास में आम मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे।